ख़बर शामिल कंदा हलूं। कराची खां गवर्नर सिंध निहाल हाशमी अर्थ आवर मल्हाइण जी अपील कई आहे। माहौलियाती तहफ़ुज़ लाइ 1 कलाक जी क़ुर्बानी ज़रूरी आहे। गवर्नर सिंध पारां इहो चयो वियो आहे। तवानाई जो तहफ़ुज़ रोशन ऐं महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। गवर्नर सिंध निहाल हाशमी पारां इहो चयो वियो आहे। शहरी गैर ज़रूरी बत्तियूं बंदि करे ज़रूरियत ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि। निहाल हाशमी पारां इहो चयो वियो आहे। गवर्नर हाउस में अॼु राति 8:30 खां 9:30 ताईं बत्तियूं बि बंदि कयूं वेंदियूं। गवर्नर सिंध पारां इहो चयो वियो आहे। हिकु ॿीहर कराची खां अहम ख़बर शामिल कंदा हलूं। गवर्नर सिंध निहाल हाशमी अर्थ आवर मल्हाइण जी अपील कई आहे। माहौलियाती तहफ़ुज़ लाइ 1 कलाक जी क़ुर्बानी ज़रूरी आहे। गवर्नर सिंध पारां इहो चयो वियो आहे। तवानाई जो तहफ़ुज़ रोशन ऐं महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। गवर्नर सिंध पारां इहो चयो वियो आहे। शहरी गैर ज़रूरी बत्तियूं बंदि करे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि। निहाल हाशमी पारां इहो चयो वियो आहे। गवर्नर हाउस में अॼु राति 8:30 खां 9:30 ताईं बत्तियूं बि बंदि कयूं वेंदियूं। गवर्नर सिंध पारां इहो चयो वियो आहे।